अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो आनिस रहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन तव्हां ख़बर शामिल कंदा मदे जी खां त मदे जी में लॻ ॻोठ छुटो मंगे में चोरनि वाइस चेक जे सैलून जे दुकान मां सॼो सामान खणी फरार थी विया आहिनि, जंहिंमें बैटरी, दाढ़ीअ जो मशीनूं ऐं कुझु कैश पैसा भी शामिल आहिनि। SHO मदे जी खां मुतालबो कयो आहे त चोरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे मुन सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम कादिर दानी, हक़सत न्यूज़ मदे जी। नाज़रीन असां हिन टाइम मौजूद आहियूं छतो मदे जी लॻ छतो मंगीअ में। जे छतो मंगी ॻोठ में जेको राति वाक़ियो थियो आहे, चोरी थी वियो आहे, सैलून मां जेके सामान खजी विया आहिनि। असां वधीक उन सैलून वारे सां बीठा आहियूं, वधीक ॻाल्हि ॿोल उन सां कंदासीं। छा चोरी थी वियो? असांजो बैटरी, मशीनियूं, दाढ़ी वारियूं। अच्छा, ऐं साईं खे चवां पैसा पिया 3000 खनि। अच्छा, उहे बि चोरी थी विया आहिनि। पैसा बि खजी विया आहिनि। हा, अच्छा, ऐं असांजे हिन महिल ताईं पोइ तव्हां FIR NC थाणे ते कुझु बि न करायो अथव? अच्छा, नाज़रीन हिननि जो तव्हां ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधा आहिनि। वधीक हे आला अख़्तियारनि खां अपील थो करे त वधीक असांजी नोटिस वठी जाइज़ मसइलो हल कयो।